अच्छा, खीरणी भी यकीनन तव्हां थधी करे सर्व कंदव त ज़बरदस्त लॻंदी। सुठे तरीक़े सां हिनखे थधो कयो, पोइ तव्हां हिनखे सर्व कजो। अच्छा, हाणे दम में ऐड कंदासीं ज़र्दे जो रंग, थोड़ा ऐड कंदासीं सुर्ख बसर ऐं सावा धाणा, थोड़ा सावा मिर्च, बस दैट्स इट। इनखे दम लॻाइजो। ज़बरदस्त तव्हांजी जेका बिरयानी आहे उहा तयारु थी वेंदी। चलो हाणे मां हिनखे दम थी लॻायां। अवल ऐड था कयूं हुन में राइस जेके असां बॉइल करे रखिया आहिनि। थोड़ो मथियां ऐड कंदासीं ज़र्दे जो रंग। चलो जी, हे थी वियो। अच्छा, जेको ज़र्दे जो रंग आहे हिन में मां ऐड थी कयां थोड़ो केवड़ा वाटर, बस उहो ऐड कंदासीं हाणे हिन जे मथां। बस हिकिड़ी तरफ़ ऐड कयो त जीअं कलर हिकिड़ा जेका आहिनि से चांवर सुठे तरीक़े सां रंगीन तयार थी वञनि। बस थोड़ा सुर्ख बसर, हिक खां ॿ सावा मिर्च, ये लंबाई में कटे करे ऐड था कयूं ऐं थोड़ो इन जे मथां मां स्क्वीज़ कंदमि लीमू। चलो जी, हाणे इनखे रखूं था दम ते। अच्छा, हे जेका असांजी खीरणी आहे इहा बि तयार थी वई आहे। इन जी मां बाहि बि कयां थी बंदि ऐं इनखे असां कंदासीं डिश आउट। चलो, अच्छा, हे हाणे खीरणी खे कढी करे कयूं था डिश आउट। ऐं अगेन उहा ई ॻाल्हि त सफ़ा घाटी न लाहिजो, जॾहिं हे थधी थींदी पोइ बि हे घाटी थींदी ऐं मोस्टली ज़ाहिर आहे थधी थी करे ई सर्व कई वेंदी आहे। मूंखे त उहा गरम बि सुठी लॻंदी आहे ऐं थधी बि, पर बहरहाल ऐं हिनखे कढी करे डिश आउट था कयूं। मथियां थोड़ा ऐड कंदासीं हिन ते, बस बादाम ऐड कयो ऐं बस दैट्स इट। चलो जी, थोड़ा बादाम कट था कयूं, इहे ऐड था कयूं ऐं इन खां बाद में जेका असांजी बिरयानी आहे बस उनखे डिश आउट कंदासीं। अॼु असां तयारु कईसीं चिकन टिक्का बिरयानी ऐं इन सां गॾोगॾु सूजीअ जी खीरणी। तमामु ईज़ी आहे, तमामु आसान आहे। उहे असांजूं भेनर जंहिंखे एॾी सुठी कुकिंग न ईंदी आहे उहे बि इनखे तमामु सुठे तरीक़े सां पचाए सघनि थियूं। को अहिड़ी टेंशन ई न आहे, ॾाढो ईज़ी रेसिपी आहे। चलो जी, ये थी वियो। को सुठो प्लेटर खणो जंहिंमें तव्हांजी बिरयानी जेका आहे सा भली लॻे। बस हिन जे मथियां ऐड था कयूं, थोड़ा गार्निशिंग भी थी वेंदी ऐं टेस्ट भी इन जो सुठो थी वेंदो। चलो जी, हे अची वई असांजी खीरणी। सुठे तरीक़े सां हिनखे थधो करे पोइ डिश आउट कयो। हाणे मां हिकिड़ो प्लेटर थी खणा जंहिंमें पंहिंजी जेका बिरयानी आहे हिनखे असां सर्व कंदासीं। चलो जी, बिरयानी खे डिश आउट था करे वठो। स्टोव इन जो कयूं था बंदि ऐं हे अची वियो असांजो स्पून। थोड़ी मिक्स भी कयो।
तमामु ज़बरदस्त चटपटी बिरयानी जेका आहे सा असांजी तयारु आहे। इनखे वेझो था करे वठूं। ट्राई ज़रूरु कजो। रेसिपीज़ इलाही ईज़ी आहिनि ऐं बिरयानी हमेशह मोस्ट फेवरेट हूंदी आहे। ईद हुजे, कोई बि सेलिब्रेशन्स हुजनि त बिरयानीअ खे हर कोई मिस कंदो आहे। शायदि ई कोई हुजे जंहिंखे बिरयानी पसंदि न हुजे, त बिरयानी हर कोई पसंदि कंदो आहे। हाणे त खोड़ सारियूं वेरिएशन्स अची चुकियूं आहिनि बिरयानी जूं। मां अवल चांवर कढां, पोइ उनखां मथे चिकन खे ऐड करे सर्व था कयूं। चलो जी, चिकन टिक्का बिरयानी ऐं सूजीअ जी खीरणी अॼु असां तयारु कईसीं। मथियां मां हिन जे ऐड कंदमि थोड़ा सावा धाणा, बस थोड़ा अच्छा चांवर ऐड था कयूं ऐं हे अची वई असांजी चिकन अची वई है। हिन जे मथां रखूं था जीअं सुठी ख़ूबसूरत लॻे, बस ईअं तव्हां रखो। चलो जी, हे अची वई। थोड़ा मां मथियां ऐड थी कयां हिन में मिर्च, थोड़ा ऐड कंदासीं सावा धाणा। इनखे कयूं था कवर। थोड़ा कटे करे सावा धाणा मां हिन में ऐड थी कयां, बस